दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक मौजूद जीएस उम्मीद तव्हीं सब ठीक हूंदा। कल खां सोशल मीडिया ते हिकिड़ो माना पोस्टुनि जी सूरत में ॾिसण में अचे थो त तालीमी इदारा सिंध जे तालीमी इदारनि लाइ जेको सिंध हुकूमत बेंच ख़रीद कई आहे ॿारनि जे विहारण लाइ उहा 29,000 रुपए जी आहे। माना असां सिंधी माण्हुनि लाइ पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत खे केॾो फ़िकिर आहे सिंध जे मुस्तक़बिल जो, सिंध जे शऊर जो हे कोरोना जे मामलनि में 2 साल 3 साल जेको हिननि गैप कयो आहे उनखे पूरो करण लाइ केॾियूं महांगियूं शयूं शागिर्दनि लाइ वठणु शुरू कयूं हिननि। मिसाल कपिड़नि जी ड्रेस शागिर्द लाइ 5,000 रुपए में था वठनि, 29,000 रुपए में बेंच था वठनि, त इहो कलम पेंसिल ऐं जेको बोर्ड ते लिखंदड़ चाक मुंहिंजो अंदाज़ो आहे इहो बि 5-4 हज़ार रुपए जो हिकु हूंदो। त हिननि खे फ़िकिर असांजो केॾो आहे। चवण जो मतिलबु इहा त तालीमी इदारा जॾहिं हिननि तबाह कया आहिनि, मिनिस्टर असांजा वेठा आहिनि जेके पाण ख़ुदि पढ़िया लिखिया न आहिनि। असां वटि आम पीउ ॿार खे चवंदा बाबा तालीम सुठी पिराए सियासत न कजांइ, माना सियासत बाबा मन ठगी, माना तालीम पिराइण खां पोइ का नौकिरी सुठी कजांइ, पोइ पैसा सुठा कमाईंदो, पोइ ॿार थींदा, पोइ औलाद थींदी, पोइ बंगलो, पोइ रिटायर थींदो, पोइ बाबा वेही खाइजांइ, मतिलबु माना सियासत न कजांइ। जेकॾहिं सियासत असां न कंदा, सियासत पढ़ियो लिखियो माण्हू न कंदो, सियासत शागिर्द न कंदो, त पोइ कॾहिं फीसियुनि जी सूरत में सिंध यूनिवर्सिटी में शागिर्द वेठा हूंदा, कॾहिं ॿियनि यूनिवर्सिटियुनि में शागिर्दनि जी तालीम जेको सिंध जो मुस्तक़बिल आहे उनखे तबाह करण जे लाइ करप्शन करण जी बि का हद हूंदी आहे। हिननि वटि का हद कोन्हे, को लीको कोन्हे का। असांजो जेको सिंध जो माण्हू आहे उहो सिर्फ़ु इन में आहे बाबा असीं सियासत न कंदासीं, छो ऐं हिननि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदासीं बि न। बाबा पीपल्स पार्टी असां जेको पढ़ियल लिखियल माण्हू आहे न उनखे चवंदा न पीपल्स पार्टी बाबा मुखालफ़त न करे, मुतबादल कहिड़ो आहे। बाबा पीपल्स पार्टी न हूंदी त पोइ उनजे भेट में माना छा माना मुराद आहे त ॿी अहिड़ी का जमायत कोन्हे का। इन जे करे हिननि जी इहा करप्शन सही आहे। उहो हिकिड़ो संगती ॿुधायां लतीफ़ चई हिकिड़े वाणे जे घर में थी चोरी, माणे जे माना हुनखे बंदूक बि साण हुजे, चोरी जो थिए थो थुरू थाणे ते आयो, सूबेदार अची साईं चोर मुंहिंजे घर में चोरी करियो आहे, मुंहिंजो केस दाख़िल कर। हुन चयो बाबा ॿुधाए तरीक़ेकार कीअं चोरी थी तुंहिंजी? चई साईं मुंहिंजी माना सामान हो पैसा उहे सभु चोर खणी विया। चई चोर घणा हुआ? चई साईं हिकिड़ो। चोर खे हथ में छा हो? चई साईं लठ हुअसि। तो वटि छा हो? चई साईं मूं वटि बंदूक हुई। चोर काथे बीठो? चई साईं हेठि बीठो। तूं काथे? चई मां कोठे ते बीठो। चई पोइ तूं कोठे ते बीठी आहीं, तोसां बंदूक साणी, चोर बि अकेलो, हुनखे लठी साण, पोइ बि तुंहिंजी चोरी करियो आहे। वाणे चयो साईं तोखे ख़बर न आहे उन टाइम तो चोर जूं अखियूं न ॾिठियूं, मूंखे चए पोइ जे हेठि लथो आहे त पोइ जीअं सम्झींदो। सो इहे हुकुमरान अहिड़े क़िस्म जूं अखियूं असांखे ॾेखारींदे तालीम तबाह करे छॾी आहे। 2 लाख एकड़ खां मथे सिंध जे कंबरशदारकोट ज़िले जी जेका ज़मीन ई ज़रई उन ते सारनि जी पोखाई न थी आहे, उहा 2 लाख एकड़ माना हारी तबाह थी वियो आहे। सभिनि पासनि खां भींग कंदा रहिया आहिनि असांजो पढ़ियो लिखियो मुतबर शऊर वारा माण्हू। आख़िर में माना मां हीअं चवंदो आहियां त सफ़ा सवली सिंधी में त असांजा सिंध जा अदीब माना लतीफ़ साईं ज़ुल्म जो पढ़ंदा आहिनि, तसो भलो पढ़ंदा, पर सिजु लथो बोतल खोलियो शुरू कंदा भाई सुबुह पीपल्स पार्टी तारीफ़ कबी। सो अहिड़े क़िस्म जी जॾहिं सिंध जे शऊर जी भींग थींदी त पोइ बाक़ी तरीक़ेकार कहिड़ो आहे जेको सिंध जो शऊर सिंध जो मुस्तक़बिल बचाइजे। सिंध जी तालीम जेका माना सिंध जा सरकारी स्कूल हिननि जा 5 अखर आहिनि त हज़ारनि में सिंध जा सरकारी स्कूल बंदि आहिनि, जिन में गॾु ऐं वॾेरनि जा वाड़ा ठहिया पिया आहिनि। उहे स्कूलनि जी तबाही पंहिंजी जॻह ते, उन जॻह ते वरी हिकिड़ा नई NGO जे नाले ते हिननि इदारा ठाहिया आहिनि। मूंखे त अजब आहे, कंहिं दोस्त ॿुधायो त काज़ी कबीर जहिड़ो माण्हू विहारे हिननि सिंध एजुकेशन फाउंडेशन जहिड़े भले इदारो जेको सुठा ॿार पढ़ाईंदो उन खे विहारे जेके स्कूल आहे उहे सभु पंहिंजे फैमिली जे फ़र्दनि खे उते जेके वेठल कमेटी में माण्हू उन्हनि सभिनि पंहिंजे ज़ाल खे धीउ जे ॿियनि जे नाले ते ॾेई उन्हनि माना तालीम जी भींग था कनि ऐं माना हर तरीक़े में हर नए अंदाज़ सां करप्शन करण जो हिननि वटि नओं तरीक़ो आहे। सिंध जी तालीम सिंध जे शऊर सां दुश्मनी करणु बंदि करियो। 29,000 रुपए में बेंच, 5,000 रुपए में कपिड़नि जी ड्रेस ऐं 1,000 रुपए में पेन दुनिया जे कहिड़े मुल्क में ॾींदा? दुनिया में तालीम, सिहत, रोज़गार रियासतुनि जी ज़िम्मेवारी हूंदियूं आहिनि, हिननि उहे सभु खसियूं इन करे जो माण्हू शऊरमंद हूंदो, पढ़ियो लिखियो हूंदो त हिननि खां पुछा कंदो। जेकॾहिं माण्हू शऊरमंद न हूंदो त पोइ सोलर प्लेट ऐं पखे ते बि अॼु ॾींहं ताईं सिंधी माण्हुनि मोटाईंदा आहिनि। सिंध जे शऊर सां दुश्मनी न करियो। हक़ मौजूद, जय सिंध।